सिंध मुहिंजी अमा सूह तुहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुहिंजी अमा सूह तुहिंजी मथा छा सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। एक नए सुबह जी शुरुआत जो पड़ाडो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओढो अव्हां खे भलीकार चवां थो। सामाईन, अॼोके ख़ुसूसी प्रोग्राम में सिंध जाए अर्जन हासिद सां कचहरी अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासूं। अर्जन हासिद 1930 में कंडियारो में पैदा थियो। 17 सालनि जी ॼमार में यानी 1947 में विरहाङे वक़्तु खेसि पंहिंजे वॾड़नि सां इंतिहाई ॾुखायल सूरत हाल में पंहिंजो अबाणो वतन सिंध छॾिणो पियो। पाण अहमदाबाद भारत में अची मुस्तक़िल रहाइश इख़्तियार कई। इल्मु अदब सां दिलचस्पी हुजण करे पाण 7 किताब लिखिया अथसि, जंहिंमें 4 शाइरी जा आहिनि ऐं 3 नसर ऐं शाइरी ते मुश्तमिल आहिनि। 25 कहाणियूं लिखी चुको आहे। ही नारायण श्याम खां मुतासिर रहियो आहे। नेशनल एकेडमी दिल्ली तरफ़ां एवॉर्ड याफ़्ता आहे ऐं फेलोशिप बि मिलियल अथसि। अॼोके प्रोग्राम में शाइर अदीब अर्जन हासिद सां कचहरी जी शुरूआत करियूं था। सामाईन, असां अॼोके प्रोग्राम में सिंधी ॿोली जे नामियारे अदीब, दानिश्वर, शाइर ऐं नसर नवीस अर्जन हासिद सां अहमदाबाद मां ॻाल्हि ॿोल कंदासूं। असां ॻाल्हि ॿोल जो मौज़ू सिंधी ॿोली, सिंधी अदब ऐं इल्मी अदबी खेत्र में साईं अर्जन हासिद जो कयल काविशूं ऐं उन जी शाइरी ते ॻाल्हि ॿोल कंदासूं। साईं अर्जन हासिद, जंहिंजो पूरो नालो अर्जन जेठानंद तनवाणी आहे ऐं पाण जॾहिं 17 सालनि जा हुया त कंडियारे मां 1947 में नकल मकानी करे भारत पहुता। पाण इल्म अदब सां दिलचस्पी हुजण जे करे भारत में सिंधी ॿोली जे हवाले सां वॾो नालो कमायो ऐं असां वटि अॼु जेके महिमान आहिनि मां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थो। साईं अर्जन हासिद साहब, असां पंहिंजे सामाईन तरफ़ां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। सभ खां पहिरियां त असांजे सामाईन खे इहो ॿुधायो त तव्हांजो इल्मु अदब ॾे लाड़ो कॾहिं थियो ऐं उन जा कहिड़ा सबब आहिनि?
हाणे जेके ॻणबो त 1954 खां, पर सचपच हिते 1956 खां लिखूं त सही थींदो। 1956 खां मुंहिंजूं चीज़ूं छपजण लॻियूं मैगज़ीन्स में, ऐं मूं वटि जेके हथ अखरी लिखियल चीज़ूं आहिनि उन में मूंखे उस्ताद चयो हो त तारीख़ लिखंदो कर। मुंहिंजो उस्ताद आहे नारायण श्याम। त मुंहिंजूं जेके तारीख़ूं लिखियल आहिनि उन में के चीज़ूं 1954 जूं बि आहिनि, पर असीं ॻणियूं त 1956 खां मुंहिंजूं चीज़ूं बाक़ाइदे मैगज़ीन्स में छपण लॻियूं आहिनि। तव्हां जो इल्मु अदब ॾे जेको लाड़ो थियो उनी जो को कारण आहे? तव्हां जेको वालिद साहब या को न ईअं चीज़ आहे त असां वटि के ज़िया साहिब उन सां गॾु ईश्वर आंचन बि हो, सो असांजे कंजारी में आया हुआ। उन्हनि अहिड़े नमूने थोरियूं चीज़ूं ॿुधायूं हुयूं त मूंखे ॾाढियूं सही लॻियूं। पोइ मां वञी ज़िया साहिब जी पुठि वरिती, पुछियोमांसि त साईं इहे सभु चीज़ूं आहिनि छा? चई बाबा तूं जे ध्यानु ॾींदे त सभु चीज़ सवली आहे, सिखी वेंदे, सम्झे। ऐं उन वक़्तु ईश्वर आंचल हिकिड़ी सिट ॿुधाई हुई, सम्झो। पोइ मूंखे अॼु बि यादि आहे, कॾहिं को ॾींहुं ईंदो जो ॾियारी रोज़ रोज़ ईंदी, अहिड़े नमूने उन्हनि चीज़ूं ॿुधायूं हुयूं। इहा इन जी चीज़ ईश्वर आंचल जी मूंखे अञा बि यादि आहे। अच्छा, जेके 7 किताब लिखिया आहिनि जंहिंमें 4 किताब शाइरी ते ख़ुसूसन ग़ज़ल ते मुश्तमिल आहिनि, ऐं बाक़ी जेके 3 किताब आहिनि उहे ग़ज़ल बि आहिनि ऐं नसर बि आहे, त तव्हांजी शाइरी जो जेको मुहविर आहे उहो छा ते आहे? घणो करे ग़ज़ल ते आहे। ऐं अॼु जी चीज़ जेका ॾिसूं था उनखे असीं जेकॾहिं पेश कयूं था त माण्हुनि जो ध्यानु वेंदो, सम्झो। ईअं त ॾिसजे त मूं हर कंहिं ॾहाके सां निभायो आहे, सम्झो। तरक़ी पसंदि ॾहाके खां वठी हलियो आहियां त मॉडर्न पोस्ट मॉडर्न सभिनी दौर में मूं पंहिंजी चीज़ खे बराबरि लिखियो आहे। ऐं नसर में तव्हां छा ते कंसंट्रेट कयो आहे? नसर में त ॾिसो न, हिन महिल ताईं मूं 25 खनि कहानियूं बि लिखी वरितियूं आहिनि, सम्झो। त ऐं हू जेके चीज़ूं आहिनि जिन में रुगो यूं के नज़मूं बि आहिनि, तराइन्स बि आहिनि, के रुबाइयूं बि आहिनि, उहे वरी बची उन किताबनि में आहिनि जिन में ग़ज़ल कोन्हनि, जिन में उहे चीज़ूं आहिनि। अच्छा, भारत में तव्हांखे सिंधी अदब ऐं ॿोली जो मुस्तक़बिल कीअं थो नज़र अचे? हाणे सच त ॿोली भारत में सिंधी ॻाल्हाई कोन थी वञे, न को सिंधी किताब केरु वठे थो, न को पढ़े थो। अलबत किताब लिखजनि घणा था, छाकाणि जो इनाम ॾाढा था मिलनि। इनाम एतिरा था मिलनि। हिकिड़ो इनाम जेको मूंखे मिलियो हो 50,000 जो 10 साल अॻु, उन इनाम जा हींअर 5 लख रुपया ॾियनि था। त इनामनि घणनि मिलण जे करे किताब छपजनि था। अच्छा, उन इनाम जो कहिड़े मयार ताईं माण्हू वञी पहुचे थो त पोइ उनखे उहो इनाम मिले थो? हाणे अलाह सच पुछी त हिते आहे कंहिंजो राज आहे, जेकॾहिं भाजपा वारनि जो राज आहे त उन्हनि जे माण्हुनि खे इनाम मिलनि था। जे कांग्रेस जो राज आहे त कांग्रेस वारनि खे इनाम मिलनि था। हाणे इन मां तूं सभु सम्झी वञ। सही सही। तव्हां असांजे सामाइन खे का पंहिंजी चूंड शाइरी जेका तव्हां
पसंदि हुजे या जेको पंहिंजे माण्हुनि जे लाइ लिखियलु हुजे त उहा असांजे सामाइन खे ॿुधाईंदो? ॿुधायां थो जीअं तव्हां चवंदव। जी। सही ग़लति ते न सोची त चङो, सही ग़लति ते न सोची त चङो, ऐं का बि ॻाल्हि न सम्झी त चङो। गुनाह ॾोह नगन बा तुंहिंजा, ज़मीर कंहिंखे बि विकिणी त चङो। अखियुनि में निंड सुमारे हासिद, ॾिसी को ख़्वाब ऐं विफ़नी त चङो। सुञाण मूं खे मां सपनो आहियां, सुञाण मूं खे मां सपनो आहियां, गिटीअ जी मोर ते गॾिबो आहियां। तुंहिंजूं अखियूं ही ॾिसी वठो हासिद, तुंहिंजूं अखियूं ही ॾिसी वठ हासिद, पुरानो सिंध जो नक्शो आहियां, सुञाण मूं खे मां सपनो आहियां। मिलाए नैन मुस्कुराए नहीं, मिलाए नैन मुस्कुराए नहीं, ॾिठो जे कंहिं गुनाह थी पवंदो, पलव में पाए दर्द जी दौलत, फ़कीर बादशाह थी पवंदो। संजा जे वेल जे नहाए तूं, संजा जे वेल जे नहाए तूं, असांजो तोल साफ़ थी पवंदो। तकींदे तुंहिंजी राह ऐ हासिद, तकींदे तुंहिंजी राह ऐ हासिद, परेशान ख़ुदि अलाह थी पवंदो। मिलाए नैन मुस्कुराए नहीं, कॾहिं त सार सरी ईंदी कर, कॾहिं त सार सरी ईंदी करे, कॾहिं त सार सरी ईंदी करे, रुसण छॾे ॾे वरी ईंदी करे। ख़ुशी जे चंड निहारे वेठो, वणनि टिणनि मां निकिरी ईंदी करे, संजा जे वेल जॾहिं जोत ॿरे, संजा जे वेल जॾहिं जोत ॿरे, ॾीए जी वाट वठी ईंदी करे, संजा जे वेल जॾहिं जोत ॿरे, ॾीए जी वाट वठी ईंदी करे। ममण मची न वञे को हासिद, ममण मची न वञे को हासिद, अमां खे कन में चई ईंदी करे, कॾहिं त सार सही ईंदी करे, ॾिसण छॾे ॾे वरी ईंदी करे। अव्हां खे चंड आणे ॾींदासीं, अव्हां खे चंड आणे ॾींदासीं, खणी हथनि ते बिस्त ईंदासीं, अव्हां खे चंड आणे ॾींदासीं, खणी हथनि ते बिस्त ईंदासीं। नसीब खे ॾियूं छो ॾोरापो, जी जी, नसीब खे ॾियूं छो ॾोरापो, अखियुनि सां सूंहं खे चुॻींदासीं, मचे को दिल में चए चिटो हासिद,
अची पुरू बरू थींदासीं आंख चंद आने ॾींदासीं सरहदूं 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 आशना दर्द खां सरहदूं सरहदूं आशना दर्द खां दाह कहिड़ी कंदा जे हलिया विया हितां हिन इमारत जो साॻियो मुहांडो न अॼु हिन इमारत जो साॻियो मुहांडो न अॼु जेका सूरत उणियनि अखियुनि में अञा सिंध जाई हली वेंदी वापसि वरी सिंध जाई हली वेंदी वापसि वरी पंहिंजी धरती ॾिसण आई आहे किथां बिटदनी बैत अहिड़ो बि लिखो बिटदनी बैत अहिड़ो बि लिखो कहिड़ो रिश्तो अल्लाह जो मूंसां पाप लॻंदव हिते रूह छो हिकु वसे पाप लॻंदव हिते रूह छो हिकु वसे मुंहिंजे घर जो कबट कोई खोले मता वक़्तु ॻोल्हे थो हासिद उहा अधु सदी वक़्तु ॻोल्हे थो हासिद उहा अधु सदी कंहिंजो पाछो ॾिसां जे त ॾसको पुछां सरहदूं सरहदूं आशना दर्द खां तव्हां जॾहिं 1947 में सिंध छॾे भारत पहुतो उन खां पोइ हिन वक़्त ताईं तव्हांजो सिंध वञणु थियो आहे? हा सिंध वञणु थियो वदा हिकु दफ़ो जॾहिं पाकिस्तान ऐं सिंध जा सुठा नाता हुआ त सिंध वारा बि हिते आया हुआ हिंदुस्तान में घुमण सो चई विया त तव्हां बि हिकु दफ़ो अचो असां 2004 में उते वियासीं सिंध में हिकिड़ी पीस डेलीगेशन वई हुई जंहिंमें मूंखे वठी हलिया हुआ पीस डेलीगेशन में सम्झो त सिंध में मां वरी 2004 में वियो आहियां ऐं पंहिंजो ॻोठु कंडियारो बि ॾिसी आयो आहियां उन पंहिंजे जेका सांभर में तव्हां सिंध ॾिठी हुई ऐं हाणे जेको तव्हां वियो 2004 में तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु महसूसु थियो? चीज उहा जा उहे ई आहे जेकॾहिं थोरा शहर मूंखे यादि आहिनि सम्झो मां हिकु हिकु वण खे हथु लाहियां हर माण्हूअ सां भाकुर पायां मां इहा चीज उते लिखी हुई जी जी जॾहिं मां उते सिंध में अञा होसि आख़िर में मुया चीज लिखी हुई मूंखे यादि आहे थोरा शहर जी साईं जी ॿुधायो ज़रूरु असांजे सामाइन खे मां आयुसि पंहिंजे आगुर में हंज में तो वेहण लाइ ॿाॾायां मां हिकु हिकु वण खे हथु लाहियां हर माण्हूअ सां भाकुर पायां का मिठड़ी मिठड़ी मुरकत ॾे कंहिं सूंहं खे वेठो लीलायां हा शाख आउं सुञाणा थो हा शाख आउं सुञाणा थो पर हुन जे आॾो शर्माया मां आयुसि पंहिंजे आगुर में हंज में तो वेहण ॿाॾायां
मां ॿार निंदिन को अयास दे थो खीर वटे न वाधायां मां हिक हिक वण खे हथ लायां हर माण्हूअ सां बाकुर पायां सचपच सिंध जो हाल उते ईअं ई हो त ग़रीब माण्हू खीर वटे न वाजाईंदो। तव्हांखे उते जे माण्हुनि में उहो कुर्ब मोहबत जेका तव्हां हिकिड़ी आस खणी विया हुयो उहा आसीस तव्हांखे माण्हुनि मां उते मिली? ॾाढी मिली। माण्हुनि एॾा कुर्ब ॾिना जंहिंजी का ॻाल्हि ई कान्हे। सम्झो हाणे नाला थोरा मूंखे यादि कोन्हनि, ख़ासि करे ताज जोयो ऐं रखियल मोराई। हाणे ताज जोयो वॾो नालो थी विया सिंध में। जी जी। ऐं रखियल मोराई सॼो वक़्तु असां सां सिंध में गॾु हलिया। हिकिड़ी बस कयाऊं, सम्झो जा बस असांखे सॼो वक़्तु घुमाए पई ऐं राति जो वरी होटल में रहूं पिया ऐं 7 ॾींहं असांखे सॼे सिंध जो जेको आहे सो परिक्रमा ॾियारियऊं। सम्झो त इहा सभु चीज आहे ऐं असांखे सिंध वारनि ॾाढो प्यार ॾिनो यार। किन वक़्तु जेको आहे न सो एटमॉस्फेयर बि सुठो हो। नालो हुयो पीस कॉन्फ्रेंस। साईं इब्राहिम जोए सां गॾु बि उते हिकु दफ़ो स्टेज ते वेहण जो मौक़ो मिलियो। सम्झो गॾो गॾु वेठा हुआसीं। साईं इब्राहिम जोए जो कुर्तो जेको वॾो होसि उनजो पलव मूंखे पियो लॻो। मूंखे पियो लॻे वाह यार वाह, हिन खां मथे ॿियो छा घुरिजे। ऐं असांजी अॼु कहिड़ी असांजी अॼु उते जेका सिंध जी मशहूरु गायक आहे बाबा आबिदा पढ़ी त उन सां बि ईअं गॾिजन थियो रूबरू 5 फुट उहा मथ अॻिते वेठी हूंदी हुई। असांजो चावला साहिब जो बंगलो हो उते सिंध में कराची में सो ॾाढो मशहूरु हो। त उन जे बंगले ते जेका ऐसा भलीकार रखियो हुअऊं त आबिदा पढ़ी ईअं पे ॻायो उथी उथी पे हली ऐं कारनि कपिड़नि में हुई, वार बि ईअं। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं ॻाल्हि पूरी थी, जलसो पूरो थियो त आबिदा परवीन सां मूं हथ मिलायो हो ऐं ॾाढो सुठो लॻो हो त मां पंहिंजे मुल्क में आयो आहियां। ऐं उहो चावला साहिब जंहिंजे बंगले ते उते कराची में इहा सभु महफ़िल मची हुई, उहो बि वरी पोइ तुर्त गुज़ारे वियो। जॾहिं वियो त घणनि ॾींहंनि जो तव्हांजो प्रोग्राम हो ऐं कहिड़ा कहिड़ा दोस्त तव्हां सां गॾु हुया? भारत मां आहे असांजो लक्ष्मण भाटिया जो सम्झो ऐं 4-5 ॼण त उन्हनि जा पंहिंजा ऑफिशल्स हुआ पुलिस कॉन्फ्रेंस वारनि जा सम्झे। ऐं हितां हेॾो शेवकानी बि असां सां गॾु हो सम्झो। ॿियो ॿिया बि कहिड़ा हा असांजो नंद ज़वेरी साहिब बि हो सम्झो। ऐं मूंखे थोरा यादि यार पूरा नथा अचनि। 2004 जी ॻाल्हि आहे त असां हितां 5 ॼणा विया हुआसीं जंहिंमें हिननि ॾिठो त अहराब खे हुजनि त उते हली महफ़िल मचाइनि सम्झो। त हिननि असांखे वठी हलिया हुआ। हितां बैक एयर विया हुआसीं ऐं बैक एयर वापसि आयासीं। अयाज़ गुल अदन सुमरो जी हा उन्हनि सां ख़ासि वक़्तु आहे। हाणे गुज़ारिश ई आहे त असां वरी अचूं था पंहिंजी कचहरी ते वापसि त हिंद में तक़रीबन को हिकिड़े अंदाज़े मूजिबि 70 लख सिंधी रहनि था।
ऐं 70 लख सिंधियुनि जो तमामु चङो ख़ासो तादादु आहे त इन्हनि पंहिंजी सिंधी ॿोली जे लाइ, सिंधी ॿोली जी हिफ़ाज़त जे लाइ या उन जे वाधारे जे लाइ का मूवमेंट अहिड़ी का आहे उते जेका उन्हनि जी हिफ़ाज़त करे सघे या उन जी का वाधारे जे लाइ कोशिश थींदी हुजे? ॻाल्हि ॿुधो न, असां बारातियूं साधूराम साहिब वटि विरहायासीं। उते साधूराम साहिब तव्हां सुञाणंदा हूंदो सिंध में जी, सम्झो त उन जो बि वॾी चीज़ हुई। ऐं असांखे पोइ कौराम साहिब जे घर बि वठी वेंदा हुआ त उते मूं ॾिठो त जेके सिंधी हुआ से सभु गॾु हुआ। ऐं हुते बि सुठो लॻो। शहदादपुर में जेका सराय आहे, मां सम्झां थो शहदादपुर जी मशहूरु, सम्झो उते वियासीं। सराय शायदि, सम्झो उहा बि वॾी आया कीअं मूंखे पूरो ख़्यालु नथो अचे। त उन जो त हिकिड़ो मेंबर सेनेट ते बि चूंडियल हो शहदादपुर जे हुन मां थो सराय पिया अचनि या अहिड़ो कुझु ईअं नालो हो, सम्झो त उते किन किन खे त जेके पाण में गॾु थी वेठा आहिनि, सम्झो उन्हनि जी ॿुधण में अचे थी। ऐं हू गॾिजी बि इन करे वेठा आहिनि त अवेल सवेल असां दुख में उते पहुचूं त मन को असांजी दाम ॿुधे। खणी ईअं चइजे त इन्हनि वटि लखें वोट आहिनि, सम्झो साईं साधुराम वटि या हुन शहदादपुर वारी जेको चीज़ मां कहिड़ो नालो था मूंखे ख़्यालु नथो अचे, सम्झो त ईअं जीअं अवेसन असांजो बचाव कयो हुजे न, तंहिं करे उन्हनि जी चङी हलंदी आहे, अॼु बि उन्हनि जी हलंदी आहे। मुंहिंजो सवाल ऐं अर्जन हासिद साहब उहो ई आहे त हिंदुस्तान में सिंधी ॿोली जे अवसर लाइ, वधारे जे लाइ या उन जी हिफ़ाज़त जे लाइ उते छा थी रहियो आहे? सिंध में त 1 यूनिट जे करे उन्हनि बि घणो सथो। ख़ुदि महताब महबूब बि लिखियो आहे त शाम जो 5 खां पोइ असां दरवाज़ो बंदि करे सुम्हंदा हुआसीं ऐं कंहिंखे बि न खोलींदा हुआसीं, लोह जा दरवाज़ा ठाराए छॾिया हुआ, सम्झो त सिंध में बि सिंध ने किन वक़्तु त घणो सठो। पर हाणे सिंधी जेके आहिनि से थोरा घटिजी विया आहिनि। भले यार हाणे मुंहिंजी उमिरि बि जेको 87 पूरी करे वियो आहियां, 88 में थो हलां, सम्झो त हाणे ॿियो त जेका पुछो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा। पर सिंध में हींअर सिंधी महफ़ूज़ आहे। हींअर सिंध वारनि सम्झो आहे त हा सिंधी बराबरि आहे। पोइ इहो दौर बि आयो जॾहिं हुन सम्झो सिंधीअ खे सिर केरु न ॾींदो, सम्झो त उहे चीज़ूं बि जॾहिं आयूं न तॾहिं सिंध वारा जेके आहिनि उते थोरो नालो ईअं थो अचे, थोरो स्टार्स स्कूल्स अहिड़े नमूने बि खोलिया अथऊं जंहिंमें सिंधीअ खे ख़ासि पालियो थो वञे, सम्झो। ऐं हींअर सिंध खे तयारु करण लॻा आहिनि उते सिंध में। हिते त सिंधी विसारे छॾी आहे, ॻाल्हाईंदा बि कोन्ह, सम्झो। ॿियो कुझु साईं मुंहिंजा? मां जेको तव्हां खां सवाल पे कयो त तव्हां उन जो सिंध जे हवाले सां जवाबु ॾिनो, पर हिंद में बि त के अहिड़ा इदारा ज़रूरु हूंदा जेके आहिनि जेके सिंधी ॿोली जे वाधारे जे लाइ, उन जी हिफ़ाज़त जे लाइ या उनखे आम करण जे लाइ कमु कंदा हूंदा। इहो ॾिसो न,
ये ग्रांटेड संस्थाऊं आहिनि NCPSN जिनखे था चवनि नेशनल काउंसिल फॉर प्रोडक्शन ऑफ सिंधी लैंग्वेज सम्झो त इन्हनि खे ग्रांट्स थियूं मिलनि सरकार वटां ऐं सरकार जेका हुजे थी उन्हनि जा माण्हू उते कमु कनि था सम्झो त इहे सभु चीज़ूं खणी चइजे त हिकिड़े फार्मूला सां हलनि थियूं ऐं राज़ी ख़ुशीअ सां नथियूं हलनि ऐं सिंधी स्कूल त हिते सभु बंदि थी विया सिंधी मीडियम जा स्कूल हींअर हिंदुस्तान में सभु बंदि थी विया सम्झो थोरी थोरी देवनागरी हले थी वरी देवनागरी सम्झो था न साईं देवनागरी लिपीअ में पर उहे बि पढ़नि उहे था जंहिंजो हिंदीअ सां नारो आहे पर सिंधी ॿोली हाणे केरु छो थो पढ़े सम्झो लॻभॻि सभु सम्झी विया आहिनि त सिंधी हींअर स्पीकिंग लैंग्वेज रही आहे वञी सो बि किन घरनि में त ॻाल्हाई बि कोन थी वञे जेका ॾाढी शर्म जी ॻाल्हि थींदी आहे त असांजा ॿार ई पाण पिया था हिंदीअ में ॻाल्हाइनि सम्झो असीं घणो ई सिंधीअ में ॻाल्हायूं त हींअर सिंधी हिते स्पीकिंग लैंग्वेज वञी रही आहे हा अलबत्ते माण्हू डॉक्टरेट कनि था सम्झो अहिड़ा बि चीज़ूं आहिनि कॉलेजिस वग़ैरह जेके बि खणी चइजे त हिसाब सां आहिनि हिक ॿिए खे डिग्रियूं ॾींदा ऐं सॼो चीज़ूं पे हलनि थियूं पर इहो त अॼु खां थो रही आहे जो त हमेशह आदिकार रहंदो आयो आहे ऐं सिंध में बि त ईअं थींदो रहियो आहे सम्झो उते बि जेका सिंधी ॿोलीअ खे बचाए वेठी उन संस्था जो बि को नालो आहे न सिंध में ख़ासि नालो आहे मूंखे ईअं यादि नथो अचे सम्झो सिंधाला जी उते आहे जंहिंमें हीअ असांजो आहे आयो हो सिंध में त उते ॻाल्हि ॿुधो उते सिंधाला जी हैदराबाद में आहे उते बि असांखे वठी हलिया हुआ सो उते हिकु वॾो ग्रंथ पियो हो जंहिंखे हुननि गंज पई चयो गंज त हिकु पासे टे कालम हुआ सम्झो त उन किताब में मूं ॾिठो त के त शाह साहिब जूं शयूं लॻियूं ई कोन थिए सम्झो साफ़ ज़ाहिर मूं त किन खे चयो बि यार ही शाह साईं जी चीज़ लॻे त कान थिए कंहिं साईं हाणे वियो आहे सभु चीज़ूं ईअं थींदियूं त चीज़ इहा हू बि महसूसु कनि था पर हिकु एॾो वॾो ग्रंथ आहे ऐं हिकु पासे ॿिन्ही पासे ॿ पना खोलियऊं त ॿिन्ही पननि पासे टे कालम आहिनि सम्झो त सभु शाह साईं जूं शयूं थोरी आहिनि उहे त शाह त पधिरो आहे बिल्कुलु सम्झो तव्हांखे असां हिकिड़ी गुज़ारिश कंदासूं त सिंध जे हवाले सां पंहिंजी धरती जे हवाले सां तव्हां असांजे सामाईन खे का शाइरी ॿुधायो पंहिंजी तो पिरोली भॻिया त छा थी पियो तो पिरोली भॻिया त छा थी पियो वन जी टारी लुलिया त छा थी पियो तो पिरोली भॻिया त छा थी पियो वन जी टारी लुलिया त छा थी पियो राति अध राति जो का त सुसपुस हुई राति अध राति जो का त सुसपुस हुई तो का बुन बुन ॿुधिया त छा थी पियो थोरी पीठा अचूं ज़ाल जो जप न कर थोरी पीठा अचूं ज़ाल जो डप न कर जो तुंहिंजी ॾिंगी आहे
त छा थी पियो? सभु चवनि था त हासिद थो गारियूं ॾिए, सभु चवनि था त हासिद थो गारियूं ॾिए। ॻाल्हि बिल्कुलु सची आहे। त छा थी पियो? हूअं बि हासिद खे करो था धोई पियूं, हूअं बि हासिद खे कयो था धोई पियूं। हुन जी मत जे खिठी आहे त छा थी पियो? तो पिरोली बगिया त छा थी पियो? वण जी टारी नुलिया त छा थी पियो? छा ॾींदासीं, छा वठंदासीं? छा ॾींदासीं, छा वठंदासीं? थोरो हिक ॿिए खे वणंदासीं। छा ॾींदासीं, छा वठंदासीं? थोरो हिक ॿिए खे वणंदासीं। गुलनि फुलनि जी सुरही मौसम, गुलनि फुलनि जी सुरही मौसम, रूप रंग बणिजी पवंदासीं। हासिद थोरी छांव थधेरी, हासिद थोरी छांव थधेरी, नुरकनि मां ॻोल्हे लहंदासीं। छा ॾींदासीं, छा वठंदासीं? थोरो हिक ॿिए खे वणंदासीं। हाणे आख़िरी गुज़ारिश ही आहे त तव्हां ज़िंदगी तमामु इल्मु अदब जे हवाले सां भरपूर गुज़ारी आहे। हाणे तव्हां उमिरि जे चओ था, तव्हांजी उमिरि जेका आहे सा उहा 87-88 साल आहे। हिन उमिरि में हिन वक़्तु तव्हांजे ज़हन में उहा कहिड़ी शइ आहे जेका पूरी न थी सघी आहे ऐं तव्हां उहा आस रखो था त उहा पूरी थिए? न न, अहिड़ी का आस कान्हे। ऐं मूंखे त फ़ख़्रु आहे के चवंदा आहिनि त अहिड़ो शाइर जेके ॿिए ॿोली में हुजनि। मां चवंदो आहियां न, मां तमामु चङो वॾो इन करे शाइर आहियां जो मां सिंधीअ जो शाइर आहियां। ऐं मूंखे त साहित्य अकेडमीअ जो जेका नेशनल अकेडमी आहे दिल्लीअ जी, उन में साहित्य अकेडमी जो अवार्ड मिलियो आहे ऐं फेलोशिप मिली आहे, सम्झो। तंहिं करे मूंखे त फ़ख़्रु आहे त मां सिंधीअ में लिखां थो, सिंधीअ जो शाइर आहियां। इन करे मुंहिंजे पलो में थोरा दाना आया आहिनि अदा मुंहिंजा, पर मां पास कई रुॻी मैट्रिक कराचीअ में। उहो पोयों साल हो 1947 में मैट्रिक पास करे निकितो आहियां। उन खां पोइ हिते पढ़णु कोन थियो मुंहिंजा भाउ। हिते रोज़ी रोटी कमाइण जो हिसाबु अहिड़ो हो, तव्हां सम्झो था आया हूंदासीं नवां नवां त कीअं वक़्तु गुज़रियो हूंदो। ख़ैर हाणे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं त कोन्हनि। त मां आहियां रुॻो मैट्रिक पास, सो बि सिंध में करे निकितो आहियां। असांखे तव्हांजे हवाले सां भेण वीना शिरंगी ॿुधायो हुयो त तव्हांजो इल्मु अदब जे खेत्र में तमामु वॾो कमु थियल आहे, त हयाती मौत ज़िंदगी चवंदा आहिनि त भांडो ठहियो आहे तंहिंखे भॼणो बि आहे ऐं ही जान खे छॾणो बि आहे। त साईं अर्जन हासिद साहब जो को इंटरव्यू करे वठिजे त को यादगार इंटरव्यू हूंदो। मूंखे 1948 जे दिसंबर में हिते अहमदाबाद में पोस्ट ऑफिस में नौकरी मिली हुई, सम्झो। त मूंखे लॻो त बसि हाणे मां रुॻो मैट्रिक पास ऐं नौकरी मिली आहे, त मां सॼो वक़्तु अहमदाबाद में पोस्ट ऑफिस में नौकरी कंदो रहियो आहियां। आख़िर में मूंखे प्रमोशन वॾो मिलियो हो जो मां गोंडन हेड ऑफिस में पोस्ट मास्टर तरीक़े रिटायर कयो। बाक़ी त उतां अचण खां पोइ हिते गुज़र सफ़र करणु ॾुखियो हो ॾाढो। तंहिं करे मां रुॻो पोस्ट ऑफिस में ई नौकरी कई आहे
सम्झो ऐं आहियां रुगो मैट्रिक पास मुंहिंजा भाउ हिते होॾे वञणु ॾाढो ॾुखो पिए लॻो सम्झो छो त रोज़ी रोटी जिते मिले थी उहो परमात्मा ॾियारे थो त उहो सही आहे त मां हिते ई आहियां मुंहिंजा भाउ तॾहिं खां साईं अर्जन हासिद साहब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ असां तव्हांजा थोराइता आहियूं। लख लाइक घणी तव्हांखे सिहत ॾींदो, वॾी ॼमार ॾींदो। तव्हां पंहिंजे सिंधी ॿोलीअ, सिंधी अदब ऐं सिंधी शाइरीअ में अॻिते वधंदा रहो ऐं पंहिंजी शाइरी सां सिंधियत जी जोत जलाईंदा रहो। सदाईं ख़ुशि ऐं आबाद हुजो। वॾी महिरबानी। महिरबानी तव्हांजी। सामाईन, अॼोके प्रोग्राम में अदीब ऐं शाइर अर्जन हासिद सां कचहरी पेश कई वई। उमेद त ही प्रोग्राम अव्हांखे पसंदि आयो हूंदो। असांजी इहा कोशिश रहंदी आई आहे त इल्मी अदबी खेत्र में काविशूं सरअंजाम ॾींदड़ सिंधी ॿोली जे शाइरनि, अदीबनि, लेखकनि ऐं दानिश्वरनि सां कचहरियूं अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं। सामाईन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन